माली मदद। अरे शर्म कौन तो अचे साहब के तू धोनी ओ नथो अचे त मां छा कयां? कहिड़ो मुंहिंजे चाचे जो पुटु आहे जो मूंसां गॾिजी घुमंदो। बाबा हू शर्म आहे, मर्ज़ी जो मालिक आहे। अचे त बि हुनजी मर्ज़ी, जे नथो अचे त बि हुनजी मर्ज़ी। अरे साहब जे साम्हूं तो सिगरेट पिए इनके करे तोखे चऊं था त शर्म कर शर्म। छो ॿुधाए, साहब पाण सिगरेट न आहे जा पीअंदो। हाणे जल्दी कर साहब जो खीसो गरम कर। हाज़ुर मुंहिंजा साईं, तुंहिंजो हुकुम मुंहिंजी अखियुनि ते। इहो ताबो छो थो ॾे? बाबा सिगरेट बि मां पाण ॾितल खां उधारो वठो आहे। के चई थो त साहब जो खीसो गरम कर त हे गरम तो कयांसि खीसो। अरे बेवकूफ है, ये क्या तो करी? अब सुतली साहब तुआरे पुलिस वारे जो चो त साहब जो खीसो गरम कर, सो सिगरेट दा तुंहिंजो खीसो पो गरम क्या? खीसो त बाहि सां गरम थींदो न। बेवकूफा, नामकूला, जाहिल इंसान। हल का हल चाहल के चाहे जा। यार तो पाण त चयो त साहब जो खीसो गरम कर, तुझे चवण ते साहब जो खीसो तो गरम क्या त साहब वरी मूंखे जट्टू जाहिल तो चए। बाबा तव्हां असांजी ॻाल्हि न करंदी, पंहिंजी यारो यारी मामो तो कुछ हासिल न थियो। बियो बियो को गिराक फासंदो आहे। ओसामोरिस पुलिस बीठिया पुलिस है। उस्ताद कालू पाण वटि कहिड़ी गाॾी आहे जो पुलिस वारा चेक कंदा? पाण हलिया था हलूं। अरे बाबा पुलिस नोड़ीअ मां नाग उठाए वेंदी आहे, पुलिस ते कहिड़ो इतबार। ये उस्तादनि जा पिचल आहिनि। हाणे तरकीब नंबर 13 इस्तेमाल कयो। छोरा वेही ॾिसो, अॼु कालू पुलिस खां बि पैसा वठंदो। ठीक है ठीक है। केर आयो? साहब मां एसपी आया। मुझे पोयां डीएसपी आहे और हुन जे पोयां एसओ छो आहे? खला दे कूड़ा। अरे हम त फकीर आयो। इन जो मतलब त तव्हां साहब असां खे अंधा न आहियो। जेकर अंधा न आहियो त पोइ पुछो छो था बा? इहो मड़े पैसे कढण का ड्रामो कंदा हूं। हाँ त पोइ असां बि पैसनि कढण लाइ ड्रामो कयो आहे। रोज़ानो शाम जो 7 बजे सिर्फ ऐं सिर्फ सिंध टीवी ते। हल कूड़ा छंछर आचर ते न ईंदो। अरे अरे ख़बर बि अथई त पोइ पुछी छो थो? हाणे ख़ैरात दे त असां वञूं, अञा ॿिया बि दर पिनणा आहिनि बाबा। ए सुमर फकीरन के खैरात दे बाबा। हाज़ुर बाबा। सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।